मसलो इहो आहे त बाबा असांखे बग़ैर नोटिस ॾिने असांजा घर जेके हुआसीं राति किराया विया राति जो 12 बजे खां पोइ आई क्रेन आई जंहिं असांजे घरनि खे अची ठेला ॾिना आहिनि। मुंहिंजी घरवारी घर जे हेठां अची वई, मुंहिंजा फ्रिज, मुंहिंजो घरु, मुंहिंजो खटूं सभु तबाह थी वियूं। हिन में साजिश आहे चौधरी इनामुल्ला ऐं ॿी सैफुल्ला पठान, हिननि राति जो असांजी किरेनूं आणे बग़ैर इतला कए असां सां ज़ुल्म कयो आहे। मुंहिंजी माई इहा बीमार ऑपरेशन करायो डिगड़ी मञा उहा अंदरि पई आहे। असां सां ज़ुल्म कयो वियो आहे, ज़ुल्म असांखे बग़ैर ॿुधाए बग़ैर काई ॻाल्हि ते असां सां ज़ुल्म करायो। हिकिड़ो सैफुल्ला पठान ॿियो चौधरी इनामुल्ला, हिननि असां सां ज़ुल्म कयो। असां बिलावल भुट्टे खे अर्ज़ु करियूं था त असांजी दादरसी कई वञे। असां सां ज़ुल्म थियो आहे। असां मिस्किननि जा घर असांजा अॼु बग़ैर कंहिं चवण जे बग़ैर कंहिं असांजा किराया विया आहिनि। राति जो 12 बजे खां पोइ किरेननि जा लोॾा ॾे हिकिड़ो टंगड़ी जेको छा नालो आहे बेलदार 13 ॼणा वठियो पियो हले उहो आयो आहे। तंहिंखां पोइ हिकिड़ो हिननि जा किरेननि वारा आया आहिनि, हिन राति जो असांजा ठेला ॾेई असांजा घर किराए विया आहिनि। हलिया बग़ैर इतला ॾे असां सुतल हुआसीं, मुंहिंजी घरवारी हेठां अची वई आहे। असांजा मिस्किननि जा फिर्ज असांजो सॼो काबाड़ो ख़तमु करे वियो। असांजे मिस्किननि सां असांखे ज़ुल्म कयो वियो आहे। मोहतरमा जे टाइम में असांखे 88 में हिननि जा बाक़ाइदे ॻोठ आबाद स्कीम जे तहत असांखे पटा मिलिया आहिनि। असां वटि पटा मौजूदु पिया आहिनि, असां वटि सबूतियूं पियूं आहिनि। उनखां बावजूद बि राति जे टाइम ते अची करे जेको त हीउ माना हिकिड़ो ज़ुल्म थियो आहे। हाणे मिस्किन जा ॿार बि हेठां अची विया आहिनि। असांजा पंहिंजा मुंहिंजा घर बि जेके आहिनि उहे बि हिननि जेको त मिसमार कया आहिनि। उन में टंकी अची वई आहे, तक़रीबन 50,000 जो उन जो नुक़सानु थियो आहे। उनखां बाद में दीवारूं असांजूं सॼियूं किरायूं वियूं आहिनि। कम से कम असांखे कुझु टाइम ते ॾिनो वञे हा त घटि में घटि असां उन्हनि खे पंहिंजो हिकु अधु ॾींहुं 2 कलाक असांखे 2-3 कलाक ॾिना तॾहिं बि असां हिनखे पंहिंजो सामान हिकिड़े पासे करे वठूं हा। बहरहाल हीउ ज़ुल्म असां सां कयो वियो आहे ऐं ख़ासि करके हीउ क़ाइम जे जेको हाणे बचा हेठां अची विया आहिनि। हाणे तव्हां पाण ॾिसी सघो था साम्हूं जेको घर जी छा हालत आहे। हर शइ अंदरि अची वई आहे, जेको फ्रिज अची विया आहिनि, पुलिस जूं गाॾियूं हिते अची जेको राति जो न ॻाल्हायो। बिल्कुलु असां टुटी विया हलिया। ठीक है, कल्ह आई पुलिस आई, सैफुल्ला पठान, चौधरी इनाम, बिना वजह बिना ॻाल्हि जेको आहे ऐं असां हीअ टोड़े विया आहिनि। अॻियां जेको मस्जिद बीठी आहे, परियां रस्तो थाणो सॼो जेको आहे उहो हुन मां टोड़ियो ई कोन आहे। ठीकु आहे, उहो बि अंदरि हो न आहे इन शाखी जे भरिसां, हुतां कोन वई आहे। असां ग़रीबनि जा घर टोड़े समय असांजो सामान जेको बि इहो जेको सचा नास थी वियो, टीवियूं फ्रिज असांजा सभु। मुंहिंजी मामी जी मड़ी जेका हुई ससु, उन जो ऑपरेशन थिया, हू हेठियां अची वई हली। ठीकु आहे, हिननि ॾाढी ज़ोराई करे पंहिंजे राति जो ठीकु आहे हमिलो करे, पुलिस गॾु हुई, सभु गॾु हुआ। हिननि जेको आहे न ज़बरदस्ती करे असांजा घर टोड़े, असां सुतल हुआसीं, असां विया आहिनि। ॾाढी ज़ोराई करे हिननि पंहिंजी जॻह ई कई आहे कार्रवाई।